नाज़रीन, हैदराबाद पुलिस मुबैना मुकाबले में इंतहाई घुरबल लोहारी खे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस पारां मुक़ाबले में इंतहाई घुरबल डुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। हाली रोड पुलिस अमेरिकन क्वार्टर वेझो गश्त दौरान लाल टंकी वटि फोरो जे टोले सां मुक़ाबले जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि ॻुझी इतला मिली त डुआरी वॾे ॾोह जे इरादे सां घुमी रहिया आहिनि, जंहिं ते हाली रोड पुलिस मोटरसाइकिल ते सवार ॿिनि हथियारबंदनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई त जवाबदारनि सां दूबदू मुक़ाबलो थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार कयो, जॾहिं त हिन जो जेको साथी हो उहो मौक़े तां फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप जेका आहे उहा अब्दुल रहीम पीरज़ादो तौरु थी आहे। पुलिस दावा पई करे त शुरूआती मिलियल ॼाण मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ऐं संदसि साथियुनि जो जेको तालुक़ु आहे इंतिहाई घुरबल फोरो गुरोह सां आहे, जेके गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वापारियुनि ऐं शहरियुनि खे फुरे रहिया हुआ। पुलिस मूजिबि ख़ासि करे हीउ जेको फोरो जेको गुरोह उहो बैंक मां कैश रक़म कढाईंदड़नि खे टारगेट कंदा हुआ। तर्जुमान जे जारी कयल पधिराई मूजिबि 16/5/2023 ते गिरफ़्तार जवाबदार ऐं संदसि साथी जेके आहे उहो थाणे बी सेक्शन जी हद में वाक़ई हिकिड़ी जेका ख़ानगी बैंक आहे हुनमें जेका कैश रक़म कढाईंदड़ शहरी जेको आहे वली मोहम्मद खां हथियारनि जे ज़ोर ते 10 लख रुपया फुर करे रहिया हुआ, जंहिंजो केस बी सेक्शन थाणे ते दाख़िल आहे। भिटाई नगर थाणे जी हद में बि जवाबदारनि हिकु जेको आहे ख़ानगी बैंक मां रक़म कढाईंदड़ हिकिड़े शहरी जेको जंहिंजो नालो रमेश कुमार ॿुधाए पियो, उन खां बि बंदूक जे ज़ोर ते जेको आहे लखें रुपया फुर करे रहिया हुआ, जंहिंजो केस बि भिटाई नगर थाणे ते दाख़िल आहे। हिननि जे ख़िलाफ़ पुलिस मूजिबि गुज़िरियल साल जी शुरूआति में जवाबदार नवाबशाह में हिकु ख़ानगी बैंक मां नक़दी रक़म कढण वारे वापारी खां 25 लख रुपया फुर करे रहिया हुआ। तर्जुमान मूजिबि खैरपुर ज़िले में बि हिननि जेको आहे 2 महीना अॻु कैश रक़म कढाईंदड़ शहरी खां 4,50,000 रुपया फुर कया हुआ। पुलिस ॿुधाए पई त 2012 में बि हीअ जेके जवाबदार आहिनि फतेह चौक भरिसां जवाबदार पंहिंजो जेको वापारी आहे संजेश कुमार खां बंदूक जे ज़ोर ते जेको आहे लखें रुपया फुर कया हुआ। पुलिस दावा मूजिबि गिरफ़्तार जवाबदार मथे वारदातुनि खां अलावा केतिरे ई लुटमार जी वारदातुनि जो पिणु एतिराफ़ कयो आहे, जंहिंमें जवाबदार जेको आहे उहो बेगुनाह शहरियुनि खे संदसि क़ीमती मोटरसाइकिलनि ऐं मोबाइल फ़ोननि ऐं ॿियनि सामान खां महिरूम करे छॾींदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जा वधीक क्रिमिनल जेका रिकॉर्ड आहिनि उहे ॿियनि ज़िलनि मां हथु कया पिया वञनि। जी।